सेठ पंजन ॾींहंनि जो बुखियो आहे महिरबानी कर मुंहिंजी मदद कर सभा किलो गला माण्हू केॾी महिल फोन थो ॻाल्हाए कोई पर्सनल कमु पियो करे यार तूं सभा को वांदो फ़क़ीर आहीं सभा झुको फ़क़ीर आहीं गरम न अटो है न गरम घी है यार न गरम बत्ती है महिरबानी मदद भॻवान कर को मूं तो ठिको खायो आहे अटो न आहे घी न आहे झुका फ़क़ीर मुंहिंजी मजबूरी सम्झ सेठ महिरबानी कर तुंहिंजी गाॾी साफ़ कयां थो महिरबानी कर यार जेको करो मो करणो थी वञी करे रुगो मुंहिंजी पचार छॾ तुंहिंजी गाॾी साफ़ कयां थो तुंहिंजी गाॾी छॾियां थो मदद कर यार अलाह कंदो पंजनि ॿारनि जो पीउ थींदे पंज ई ॿार मूं ते वेंदई ठीक है तो तुम करा किनड़ा पुट्टा मुझा को अल्लाह करे तोते बि न वञनि कंजूस सेठा हेलो खुदा को पुछणो करे सेठ ई तेरा ख्वाब सेठ ई अल्लाह महिरबानी कर पैसा दे यार बाबा पचारा छॾ भला पचारा छॾ सुबुह से लोगो झुका ची पकी लगन में मथे में महिरबानी कर मजबूर है बाबा यार मजबूर है बेटा निकर जा मजबूर है निकर एता बाबा तो के मां चाहतो ना निकर लोगो जान छॾ मुझी दा मजबूर है अथ तो मत है निकर पैर रो पे गाड़ी कहीं जी है बड़ी गाड़ी केडा दी ने ये गाड़ी तो एबीसी ओ चरा मुझी गाड़ी थोड़ी जंजी भी को खणी हो ची मुझे पोया पे जको हले दा मुक सेठ को लगे चोर तो लगे चोर